ॾिसो भाई, ये श्रद्धा है, है ना, ये केवल श्रद्धा है। श्रद्धा जो खेल आहे, लेन देन जो खेल न आहे, भाव जो खेल आहे। हिकिड़ी अम्मा आई सुशीला बाई, ऐं अॼु खां 10 साल पहिरियों 10 जो नोट रखियईं। चओ जय श्री कृष्ण। 10 जो नोट रखी करे चई अरदास कजो त पोटो थिए। भगवान कृपा कयो प्रभु, मिठड़ी अम्मा जेके गोद भरियो, पोटो अचे। चई बि अरदास कजो छोरो जेको आहे उनजी न्याणी परीक्षा में पास थिए। ठीकु आहे अम्मा, उहा बि पास थिए, भगवान कृपा करे। मकान अधूरो आहे, प्रभु मकान भी बनाए जो विश्वकर्मा के चई करे। चओ हरे राम। वॾे छोकिरे जो केस तो हले, अलाए कहिड़ा ऑफिसर आयसि, खाता खणी आतसि। बाबा प्रभु कोर्ट कचहरी भी ॾिसी वठिजो, थोड़ी दया कजो। हरे राम। अच्छा बीहो, न्याणी जो रिश्तो मोकिलियो आहे, अञा रिश्तो न थियो आहे। प्रभु थोड़ो मैरिज ब्यूरो भी ॾिसी वठिजो, कृपा कजो। ठीकु आहे अम्मा। चई न गोॾनि जो सूर केरु चवंदो, गोॾनि जो सूर बि त लहे, तव्हां वटि कीअं ईंदमि न त। प्रभु थोड़ो ॾिसी वठिजो, क्लिनिकल कमु अथव, थोड़ो क्लिनिक जो डॉक्टर जो, गोॾनि जो सूर लही वञे अम्मा जो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। पोटी परीक्षा पढ़ाई भी नथी करे, मन लगाए, सॼो ॾींहुं खेॾे थी छोरी, उहा परीक्षा में पास अचे। प्रभु थोड़ो सरस्वती माता के चइजो, छोरीअ जो नालो छा अथसि, उहो हिसाब किताब ठाहे वठंदी, सरस्वती माता बुद्धि ॾींदसि, पास थी वेंदी। ईअं करे 10 रुपए में 10 अरदासियूं ॿुधाई। चओ हरे राम। मां चयोमांसि अम्मा अञा काई बची थी त उहा बि ॿुधाए छॾ। चई न बसि अरदासियूं थी वई, बाक़ी 9 रुपया त वापसि कर। चओ हरे राम। मां चयुमि 10 में 10, पर त हे त 1 में 10 थी वई। हे हरे। इहा चइबी आहे श्रद्धा, कि हिते कोई लेन देन ना आहे। ईअं ना आहे कि तव्हां हिते अरदास रखंदो तॾहिं अरदास थींदी। न न न, ईअं कॾहिं बि न सोचींदा कयो। अरदास चाहे लंबी हुजे, बिल्कुलु कंहिंजा प्राण बचाइण जी अरदास हुजे, चाहे नंढी सी अरदास हुजे, हिते अरदास जे लाइ पैसनि जी ज़रूरत न आहे, श्रद्धा जी ज़रूरत आहे। सिक सां, प्रेम सां। असां त पाण चवंदा आहियूं सरकार वेठा आहिनि न, असां बि कयूं था ईअं न, असां त सॼे संसार जी सर्वे भवंतु सुखिन रोज़ अरदास कंदा आहियूं। तव्हां पाण सिक सां भॻवान खे चओ, टूटी फूटी वाणीअ में अरदास कयो, हथ जोड़े करे भॻवान खे रिझायो। अखियुनि में कॾहिं आंसू अची वञनि, सम्झो बसि अरदास स्वीकार थी वई। बाक़ी गणित न लॻाइजो, छो जो भॻवानु जेको कंदा उहो सही कंदा। तव्हां ईअं न सोचो तव्हां जेको जेको चयो उहो ई थिए, थी थो सघे उन में गड़बड़ी हुजे, हाँ उन में वॾो कोई मुसीबत हुजे। चओ हरे राम। हरे कृष्ण। हे हरे। हलो मान लो तव्हां कल्पना कयो भाई छोरे खे बुखार आहे, सुभाणे लही वञे, अब बुखार 4 ॾींहं वधी वियो, तव्हां चवंदो मुंहिंजी अरदास पूरी न पई। पर तव्हांखे इहो त नज़र न ईंदो, भॻवान न करे, भॻवान न करे उनखे कोई वॾी बीमारी हुजे, साल खनि उनखे बेड ते रहणो हुजे, कैंसर जहिड़ी बीमारी हुजे, ऐं अगरि भॻवानु 4 ॾींहंनि जे बुखार में उनखे ठीकु थो करे, त असां सम्झी सघंदासीं छा? तुम करो भला हम भलो न जान। तव्हां दिलि सां अरदास कई त विश्वास कयो, क़बूल थी वई। बाक़ी उन परिस्थितीअ खे न ॾिसो कि मां हीअं चयो। भॻवानु कोई नचण लाइ न वेठा आहिनि कि तव्हां जीअं चवंदो उहे भॻवानु नचंदा। भॻवानु दूरदृष्टि रखंदा आहिनि, कई जन्म ॾिसंदा आहिनि, असांजो भविष्य ॾिसंदा आहिनि, कहिड़ा कहिड़ा दुख कष्ट पाप ताप संताप उहे कटींदा आहिनि। भॻवानु थोरो दुख ॾेई करे, असां थोरे दुख खे सम्झंदा आहियूं त इहो त दूर न थियो, ऐं थोरे दुख में केॾा वॾा वॾा उन्हनि मुसीबत जहिड़ा पहाड़ कटिया आहिनि, उहो असांखे नज़र न ईंदो आहे। इन करे विश्वास इन जो नालो आहे, श्रद्धा इन जो नालो आहे कि जेको तूं तो करे उहो सही आहे। हरे राम। हे हरे।